जेके पास उम्मीदवार आहिनि उन्हनि खे उन्हनि जी जेतिरी बि उमिरि हुजे 45 हुजे या 45 खां मथे हुजे उन्हनि खां टेस्ट वरिती वई आहे त उन्हनि खे जॉब जो हिसो करार ॾिनो वञे उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे छो त उन्हनि चालान पिया उन्हनि टेस्टूं ॾिनियूं आहिनि त लाज़मी आहे उन्हनि जो हक़ आहे। उनखां नंबर 2 शइ इंटरव्यू त जेका PSC JSC जेकी भर्ती थी उन में सिर्फ़ु ई सिर्फ़ु रिक्वायरमेंट हुई ग्रेजुएट ऐं ग्रेजुएट थियण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेको आहे सो कोर्स थींदा आहिनि। जीअं इंजीनियरिंग में बि ग्रेजुएट थींदो आहे, मैकेनिकल जेको आहे इंजीनियरिंग उन में बि थींदो आहे, नर्सिंग में बि थींदो आहे। त ख़ासि करे उन्हनि जे लाइ सिर्फ़ु ग्रेजुएट लेवल ते रखियो वियो त जेको ग्रेजुएट हूंदो PhD ऐं JSC थी सघंदो जेकॾहिं टेस्ट पास करे थो त। पर 5 खां 15 ग्रेड जी पॉलिसी में इंटरव्यू ऐं ग्रेडिंग मार्क्स रखी वयूं आहिनि। ग्रेडिंग मार्क्स जेके मिलनि थियूं सिंध में उहो हर माण्हू हर ॿार ॼाणे थो त कीअं थी मिलनि, उहे पैसनि ते मिलनि थियूं। ऐं बक़ाया जेको इंटरव्यू आहे इंटरव्यू मां सम्झां थो त को बि अहिड़ो इदारो न आहे जिथे इंटरव्यू शफ़ाफ़ तरीक़े सां थींदो हुजे। SPSC जो रिकॉर्ड पूरी क़ौम जे साम्हूं आहे। जेके माण्हू 33 रिटन में खणंदा उन्हनि खे 99 इंटरव्यू में ॾेई करे आयल करे था छॾनि। जेके 99 खणंदा रिटन में उन्हनि खे 33 इंटरव्यू ॾेई फेल करे छॾींदा। असांजो मुतालबो इहो आहे त ग्रेडिंग इंटरव्यू ख़तमु करे एज़ पर मार्क्स ऑफ IBA रिज़ल्ट नौकरी ॾिनी वञनि 5 खां 15 जूं। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। आऊं 5 खां 15 ग्रेड टेस्ट में पास थियो आहियां ग्रेजुएशन कैटेगरी में। हेॾे हाई फाई क्वालिफाइड इदारे खां जॾहिं सिंध गवर्नमेंट टेस्ट ॾिनी कंडक्ट कई आहे उनमें सभु उम्मीदवार पास थिया आहिनि। इन जो मतिलबु आहे सभु उम्मीदवार क्वालिफाइड हाई क्वालिफाइड आहिनि, सभु यूनिवर्सिटी मां पास आहिनि। ऐं सिंध गवर्नमेंट जी ॿी बि हीअं नई पॉलिसी अचे पई त MS ऑफिस सर्टिफिकेट ऐं शॉर्ट हैंड सर्टिफिकेट स्टेनोग्राफर में जेके सिंध जॉब पोर्टल ते रिक्वायरमेंट कया पिया वञनि। छा अॼुकल्ह कंप्यूटर को बि नथो हलाए, छा यूनिवर्सिटी में प्रेज़ेंटेशन नथा ॾियनि छोकिरा, सभु हाई क्वालिफाइड छोकिरा आहिनि। महिरबानी करे जेके बि छोकिरा पास थिया उन्हनि खे ऑफर टू ऑर्डर ॾिना वञनि। ऐं नो ग्रेडिंग पॉलिसी न इंटरव्यू पॉलिसी। इंटरव्यू मतिलबु छा आहे, पैसो आहे। सिंध में SPS सिंध पब्लिक कमीशन जो रिकॉर्ड तव्हांजे सभिनि जो साम्हूं आहे। करप्शन जो उरूज आहे, करप्शन जो उबेड़ आहे। महिरबानी करे सिंध जे नौजवाननि खे मायूस न करियो, इज़त भरियो रोज़गार ॾिनो वञे। थैंक यू। हुसैन सुमरो 5 खां 15 ग्रेड पास उम्मीदवार। जीअं त 2021 में IBA जे थ्रू 47 डिपार्टमेंट मिलाए जुलाए करे सिंध हुकूमत ऐं IBA असां शागिर्दनि खां टेस्ट वरितो त जेको बि कैंडिडेट जेको बि शागिर्द टेस्ट पास कंदो उनखे इज़त भरियो रोज़गार मिलंदो, उनखे नौकरी मिलंदी। 2021 में एडवर्टाइज़मेंट आई। 2 सालनि जे तवील अरसे खां पोइ 2023 में असां इंटरमीडिएट ऐं ग्रेजुएशन लेवल ते टेस्ट पास कयोसीं। उन खां बाद में वरी 2 साल असांखे फर्दर इंतज़ारु करायो वियो जेका मैट्रिक जी टेस्ट रहे पई। 2025 में असां वरी ॿीहर मैट्रिक जो टेस्ट ॾिनोसीं। 4 सालनि जे तवील अरसे खां पोइ बि असांजे 5 खां 15 पास उम्मीदवार खे कंहिं बि हिकु शागिर्द खे नौकरी नाहे मिली। जॾहिं त 14 स्केल जो टीचर बग़ैर कंहिं इंटरव्यू जे, बग़ैर कंहिं ग्रेडिंग जे, बग़ैर कंहिं फर्दर रिक्वायरमेंट जे अपॉइंट थिए थो त 7 खां 5 खां 11 खां ऐं 13 स्केल जी नौकरीअ लाइ एतिरियूं पॉलिसीज़ छो? असां सिंध जो शऊर आहियूं, असां सिंध जो पढ़ियल लिखियल नौजवान आहियूं। असां सिंध हुकूमत खां ॿियो कुझु नथा घुरूं, असां सिर्फ़ु इज़त भरियो रोज़गार घुरूं था। असां जॾहिं पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिरी वापसि घर अचूं था त असांजा ॿार असांखां सवाल कनि था त असांखे हीअ शइ खपे, असांखे उहा शइ खपे। जेकॾहिं असांजो पंहिंजो मुस्तक़बिल सिधी राह ते न आहे त असां पंहिंजे बचड़नि जो मुस्तक़बिल कीअं संवारींदासीं?